काॾे? साईं घर पे ही वञा। छा ही घर न है? साईं उहा ॻाल्हि न आहे। शादी खां पहिरियां हिन घर में रहण मुंहिंजे लाइ मुनासिब न आहे। जानू शेर खान सां गॾिजी चुको आहे ऐं हू कंहिं वक़्त बि तोखे वठण लाइ उते अची सघे थो। पोइ उते तुंहिंजी हिफ़ाज़त केरु कंदो? साईं तव्हां आयो न, पोइ मूंखे जानू मां कहिड़ो भउ? तुंहिंजी हिफ़ाज़त लाइ चवां पियो त तूं हिते रही पा। साईं तव्हां एतिरा बि कमज़ोर न आहियो जो मुंहिंजे घर में मुंहिंजी हिफ़ाज़त न करे सघो। लोह थी वियासीं। वॾी का ज़िद्दी आहीं। ज़िद्दी न आहियां, तव्हांजे मथां भरोसो आहे ऐं मुंहिंजी हिफ़ाज़त करण तव्हांजी ज़िम्मेवारी आहे। जी बाबा साईं, हुकुम कयो। कीअं याद कयो अथव? तू जानूअ जे घर जे मथां पहरो ॾे ऐं कुछ हमरा मुंहिंजी हवेलीअ जे ॿाहिरां मोकिले ॾे। जानूअ जे घर मथां? सवाल न। जी बाबा साईं, जानूअ जे घर मथां। इहो ई त मां चाहियां पियो। परियल कमाल, तव्हां वञी हवेली जे ॿाहिरां पहिरो ॾियो। मूंखे किथे ॿिए हंधि हुकुम थियो आहे। शेरखाना ॾिसी छा पियो करीन न पूरो? हिननि खे मारण सां मुंहिंजो इंतकाम पूरो न थींदो। जेसी ताईं बहाल खान जे सीने में गोली न लाहींदुसि, इन्हनि खे ख़त्म कंदे त बहाल खान ते पहुचंदासीं न। इहा माकड़ ख़त्म थियण वारी कान्हे। हिक खे मारींदुसि न, ॿियो ईंदो, ॿिए खे मारींदुसि, टियों ईंदो। ऐं एतिरा नाक खून करण खां बहितर आहे त कंहिं मुनासिब वक़्त ते ऐं कंहिं ॿिए हंधि बहाल खान जो अॻु वठिजे। शेरखान जॾहिं हथियार मुंहिंजे हथ में हुजे हा न त जानू जिन एतिरो सब्र कोन करई आहे। ॿुधो कोन अथई, सब्र जो फल मिठो हूंदो आहे ऐं तकड़ कम शैतान जो हूंदो आहे। ऐं जेतिरो तूं सब्र कंदे न, ओतिरो ई मौत बहाल खान जो वहशतनाक थींदो। ऐं बहाल खान जे सीने जे मथां लत मार रखंदुसि ऐं उन खां पोइ तूं उनखे तड़पाए तड़पाए मारजांइ। बस कुछ ॾींहं तूं सब्र कर ऐं मुनासिब वक़्त अचण जो इंतज़ार कर। ऐं हिन वक़्त हितां वापसि हलण ई बहितर आहे। शेरखाना सब्र जानू जिन में आहे कोन, पर चई थो अचो। जेतिरो ड्रिज ओतिरी ॾाइण मुहानी जसा। ॻाल्हि त ॿुध, तूं कहिड़ी ॿोली सम्झंदी आई? हा, तुझी जेतिरी बि बेइज्जती कर तोखे ओतिरो मज़ो ईंदो आहे। हा, रोज़ रोज़ भगी बीठी आई। अड़ी भागन भरी तुंहिंजा भाग माई चङाई कुते जी जोया। हाय हाय
तू हरू भरू थी पंहिंजा हौछ विञाइणी जन्नत ते तोखे त ख़ुशि थियणु घुरिजे जो मां तुंहिंजे दर ते लड़ी थी अचां पई अथई का सॼे ॻोठ में जेका लड़ी अचई दर ते केर अचे या न अचे उनजी मूंखे परवाह कान्हे हा पर तोखे हथ थी ॿधा त तूं महिरबानी करे त न ईंदी कर निकर हली ता सत भराई तू भला वञो भागन भरी के वठी अचू अरे चरियो ही छा जे मां वयसि भागन भरी के वठण त जन्नत मरंदे मरी वेंदी पर हुनखे अंदर अचण कान ॾींदी अञा ईअं थी सघे थो त भागन भरी जन्नत के मञाइण में कामयाब थी वञे लगे त को नथो आऊं चवई थी तू वञी थी हितां या सॾु कया पंहिंजे मर्दनि खे त ॾेखार नहीं ॾींहं जा तारा मर्द मां वञा छा अरे मुआ तू मर्द नहीं जन्नत जो वो पंहिंजे मर्दन जी ॻाल्हि पे करे तू ते बि वञा थी जन्नत वञा हा एतरी छिटी न थी हो पर ॻाल्हि ॿुधी छॾे वरी हिन दर ते लड़ी न ईंदीसांइ तूं मूंखे ऐलाद करण ईंदी ॿाहूं ॿधंदीअ पेरे पवंदीअ मुंहिंजे जुतीअ ते नक रगड़ींदीअ पर मां हीअं लड़ी दर ॾे अख खणी बि न ॾिसंदीसांइ मिंटुनि सां ऐं तूं कॾहिं मिंटुनि सां आई तूं हमेशह हिते पादरनि सां आई पादरनि सां ऐं मिंट करे तोखे मुंहिंजी जुती आहे निकर हितां हली त हाणे धिका ॾेई न कढई अरे वञा थी पर थी हथ न लाईंदी कर पाण खे समझे केड़ी केड़ी मन भगी बिठी आहे पंहिंजो घर अथसि मार का ख़ुदा जी पैस मां थी इनके मिंटू कर हाणे अची त ॾिस तुंहिंजूं टंगूं त भञा मां सत भराई इहो कमु अॼु बि कोन थियो हाणे लाइ कॾहिं इहो कमु थींदो कॾहिं असांजी जान छुटंदी बढ़ियासीं भजन जी करण त मार जू दो सदे चमन ते भोकन छॾे ॾियो पर न इहो नचण कुॾण छॾे ॾियो ए चकर तव्हां सां इहा रिआयत न थींदी ॾिसण सां ई गोली सीने वारी ठोकी थो साए वञी पावल खान खे चओ जबल चयो जेकॾहिं एॾो मर्द माण्हू आहे त साम्हूं अची विड़े औरतुनि ऐं पेरनि मथां हथ खणो इहो मर्द जो शान आहे तमाम चल असां रजा महिमान आहियूं आऊं तुंहिंजी ॻाल्हि समझां पई पर तूं मुंहिंजी ॻाल्हि न पियो समझी अरबेली तुंहिंजो ईअं नटाइण निकाह करण में देर करण ऐं मोहलत घुरण मां छा सम्झां त तूं वरी हितां भॼण जा मनसूबा पई ठाहे होॾा चई तो त तूं मूंसां प्यार कंदो आहीं छा तोखे मुंहिंजी ज़ुबान मथां यकीन न आहे यकीन कयां त कीअं कयां प्यार करण वारा ईअं शक नाहिन कंदा शक करण ते त तो मूंखे मजबूर कयो आहे अरबेली मां त तुंहिंजी मोहबत में अंधो थी वियो हुयुसि ऐं तूं उन मोहबत जो नाजाइज़ फ़ाइदो वठंदे
मूंखे सॼे ॻोठ में बदनाम करे हितां हली वई। एॾो बदनाम करण खां पोइ बि तूं अञा ज़िंदा आहीं। इहा मुंहिंजी मोहबत न आहे त ॿियो छा आहे? जिथे एतिरी भलाई कई थई, एतिरा ॾींहं गुज़री विया आहिनि, उते 3-4 ॾींहं ॿिया बि गुज़री वेंदा। ऐं तोखे हथ ॿधी इल्तिजा थी कयां। न अरबेली न, मूंखे हाणे वधीक मजबूर न कर। सुभाणे राति तुंहिंजो ऐं मुंहिंजो निकाह थींदो। इन खां वधीक मां ॿियो कुझु बि ॿुधाइण नथो चाहियां। ठीकु आहे, त पोइ ईअं सम्झ त मरी वई तुंहिंजी अरबेली। अरबेली, मां तोखे ॾुखाइरो किथे थो ॾिसी सघां? जंहिंमें तुंहिंजी ख़ुशी, उनमें मुंहिंजी ख़ुशी आहे। ॿुधाए त घणनि ॾींहंनि जी मोहलत घुर्जे? सिर्फ़ 4 ॾींहं। ठीकु आहे, तोखे 4 ॾींहंनि जी मोहलत ॾिनमि, पर 5 ॾींहं न थिए, इहा ॻाल्हि यादि रखजां। मां कमज़ोर न आहियां थियो तुंहिंजे करे। माण्हू मूंखे कमज़ोर पिया सम्झनि। तुंहिंजो त को हाल ई कोन्हे। ख़बर ई नथी पए त सॼो ॾींहुं तूं छा कंदो थो वञी। बाबल साईं, कोताही मां न पियो कयां, पर तव्हां चइनी तरफ़नि खां दुश्मनी पखेड़े छॾी आहे। हाणे कंहिंसां मुंहुं ॾेई कंहिंसां ॾियूं? जेकॾहिं तूं कंहिंखे मुंहुं ॾियण जहिड़ो नाहे रहियो त पोइ हिकिड़ो कमु कर, पाण खे बंदूक आड़ी छॾ। घटि में घटि तुंहिंजो आसरो त ख़तम थी वेंदो। बाबा साईं, जेके माण्हू तव्हांजे नाले खां छिरकंदा हुया न, त अॼु उहे माण्हू असांजे मथां हथियार सिधा कयो बीठा आहिनि। इहा कमज़ोरी मुंहिंजी न, अकबर जी आहे। हिन बुज़दिल जे करे बदनाम मां पियो थियां। मां बुज़दिल न आहियां रेस, मां बुज़दिल न आहियां। जेकॾहिं तूं बुज़दिल न आहीं न, पोइ पक सां कंहिं रन जे चक्कर में अची वियो आहीं। ॻाल्हि त कमाल लख जी कई आहे। किथे अकबर जो चक्कर जानूअ वारी रन सां त न पियो हले। बाबल साईं, अॼु खां पोइ चइनी तरफ़नि खां बाहि भरियल ॾिसंदे। जेको बि साम्हूं आयो न, रख जो ढेर थी वेंदो। अचो। अकबर जी जांच हाणे मूंखे ई करणी पवंदी। मां 2-3 ॾींहंनि खां वठी ॾिसां थी त तूं कंहिं सोच में ॿुॾल आहीं। ॿुधाई बि त नथी त उहा कहिड़ी सोच आहे जंहिं तोखे एॾो परेशान कयो आहे। निमाणी, अमां जॾहिं बि का ॻाल्हि सोचींदी आहे न त असांजे घर जे मथां मुसीबत अचे ई अचे। हिकिड़ो कमु कर, अमां खे अहिड़ी का शइ घोटे प्यार जो असुल आराम अची वञेसि, कुझु सोचे बि न। तव्हां था चओ पिया त जे मां हमेशा जे लाइ आराम में अची वञा, पर अहिड़ा भाग असांजा किथे भागनि भरी। भाग त बर्बाद थिया मुंहिंजा उन ॾींहं खां वठी जंहिं ॾींहं खां तोसां लावां लधमि। दर दर ते अटे लप जे लाइ पिनी पिनी पाड़ वई आहे, सो बि पेट टुकुर पूरो नथो थिए। इहा त असां फ़क़ीरनि जी किरत आहे, कम आहे भागनि भरी। वाह वाह वाह, जो सोणो कम हथ कयो थी बा। ले तोखे त ॼमणो कंहिं मिनिस्टर जे घर में हो, पर हिते अलाए कहिड़ी भुल में ॼमी पियो आहे। ओ बा, तुंहिंजे वात में गुलाब बालो दबे सूधो, मुंहिंजे दिल जी ॻाल्हि करे छॾी अथई। अक्सर मां इहो सोचींदो आहियां त काश मां वक़्त जे बादशाह जे घर में जनम वठां त ही सूर मूंखे ॾिसणा ई न पवनि। अहिड़ी भागनि भरी तुंहिंजा भाग, थोरड़नि ॾुखनि जे करे औलाद आई जो माउ पीउ जे घर में ॼमण खे बि अज़ाब थो समझे।
अज़ाब ना है समझो मुआ मां अज़ाब ना है समझो। अबा मां जी ममता के ठुकराए कहीं अमीराणे घर में ॼमण जूं इल्तिजाऊं त करें थो न पियो, पर चवंदा आहिनि त रब भी सुञाणे सिंग ॾींदो आहे। तहां जड़न हराम खोरन जा रूह जंहिं लाइक़ हुया कुदरत वारे भी ओढ़ी ही जाइ ते मोकिलियो अथव। मां बुज़दिल न आहियां रेसा, मां बुज़दिल न आहियां। जेकॾहिं तूं बुज़दिल नाहीं न पोइ पक सां के रन जे चक्कर में थी वियो आहीं। बाकी यो रह लो। हाँ? वली मौलादाद जे निकाह में एडी डर छो? जन त मूंखे त ख़बर ही नथी पए। मौलादाद पाण निकाह खां इनकार थो करे, पुछांसि थो त कुझु ॿुधाए बि नथो। मूंखे त का ॻाल्हि सम्झ में ही नथी अचे। इन हमज़े जी सत भिराई जो छा सोचो अथई? सिर्फ़ अदा मौलादाद जो निकाह थियण ॾे, पोइ इन्हनि ॿिन्ही खे अहिड़ी सज़ा ॾींदुसि जो हीअ पूरी दुनिया ॾिसंदी। आउं त चवें थी इन्हनि ॿिन्हिनि खे पादर हणी घरां कढी छॾिजांइ। इन्हनि ॿिन्ही जे करे जेको मां बदनाम थियो आहे न, इहा मुंहिंजी दिलि खे ख़बर आहे। दिलि खे घर जे आगुर ते खॾ खोटे इन्हनि ॿिन्ही खे जहिड़ो दफ़न न कयुमि त मुंहिंजो नालो वलीदाद नाहे, पर सिर्फ़ अदा मौलादाद जो निकाह थियण ॾे। सत भाई माई भागन भरी सच चई वई आहे। हमज़ा निकाह खां पहिरीं जे असां त न निकितासीं न त हीअ असां ॿिन्हिनि खे मारे विझंदा। मां मरण नथो चाहियां सत भेराई, कुझु सोच छा करणु घुर्जे। सुबुह जो तूं हितां को बहानो करे घरां निकिरी वञ ऐं भागन भरीअ खां निंड जूं गोरियूं वठी अच। ऐं जेकॾहिं हुन वटि न हुजनि न त तूं शहर मां वठी अचिजांइ, पर ख़ाली हथ घर न मोटिजांइ। अरबेली 4 ॾींहंनि जी मोहलत घुरी आहे। इन खां वधीक हाणे हिकु ॾींहुं बि मोहलत न मिलंदी। बसि तूं दुआ कर, तोखे घर खां ॿाहिरि निकिरण जी इजाज़त ॾियनि। असांजे घर में आहियूं न, उहो तोखे ॿाहिरि निकिरण खां कोन रोकींदा।
अल्लाह कंदो छट भिड़ाई हिन ज़ालिमनि जी पहुच खां तमामु परे निकिरी वेंदासीं जीअं पहुचनि ई न तूं रुॻी दुआ कर हथ कर अल्लाह सही कमु थियो बस कर कुड़ी ऐं हू जेको मां पंहिंजे अखियुनि सां अकबर खे तुंहिंजी हंज में मां ॾिठो उहो छा